दोस्तों अॼु टाइम्स ऑफ इंडिया में अॼु हिकु इंट्रेस्टिंग ख़बर आई आहे जंहिंमें भारत में ॻाल्हाइण वारी ॿोलियुनि जो एनालिसिस कयो वियो आहे। हिन में ॾेखारियो वियो आहे कि मेजॉरिटी माण्हू हिंदी में ॻाल्हाईंदा आहिनि, अराउंड 44%। त मां ॻोल्हियां पियो कि हिन में सिंधीअ जी जॻह किथे आहे, त सिंधी सिर्फ़ु 0.2% ॻाल्हाई वेंदी आहे। इन खां पोइ बि हिन में एनालिसिस कई वई आहे कि हीअ किथे ॻाल्हाई वेंदी आहे, कि गुजरात में जेका आहे उहा सिंधी 3 नंबर आहे ऐं सिंधी उत्तर प्रदेश ऐं राजस्थान में 5 नंबर ते ॻाल्हाई वेंदी आहे। त सुवाल थो थिए कि तव्हां कहिड़ी ॿोलीअ में ॻाल्हाईंदा आहियो, छा तव्हां सिंधीअ में ॻाल्हाईंदा आहियो, त तव्हां छा पक ॾींदव कि तव्हां बि सिंधी ॻाल्हाइणु शुरू कंदव। त नेक्स्ट टाइम जॾहिं हीउ सर्वे थींदो त हीउ नंबर वधीक ईंदा ऐं वधीक में वधीक माण्हू सिंधी ॻाल्हाईंदा ऐं हिन में 5, 4, 3, 2 नंबर ते बि असांजी ॿोली ईंदी। जय झूलेलाल।